हाज़रवा के कंहिं ब्रेक की नज़र ईंदा त काज़ी अहमद लग ॻोठ जादू जोणो जे रवासिन जो कातलनि जी गिरफ़्तारी लाइ थाणे अॻियां दहणो जवाबदार 22 ॾींहं अॻु नौजवान फिदा हुसैन जोणो खे क़त्ल कयो पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे रही आहे। SHO मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। हाज़रवा के कंहिं ब्रेक की नज़र ईंदा त काज़ी अहमद लग ॻोठ जादू जोणो जे रवासिन जो कातलनि जी गिरफ़्तारी लाइ थाणे अॻियां दहणो जवाबदार 22 ॾींहं अॻु नौजवान फिदा हुसैन जोणो खे क़त्ल कयो पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे रही आहे। SHO मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।